ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे सजावल मां हीअ ख़बर जिते बाहि ॿरे उहा जाइ जले। डिप्टी कमिश्नर ऑफिस सजावल 12 बरसात मुतासिरनि जे ॿाहिरि न थियण ते बेघर बणियल ऐं बुखूं काटींदड़ ग़रीब आवाम जो गोड़ छिती नारेबाज़ी। डिप्टी कमिश्नर सजावल सां डिप्टी स्पीकर सिंध असेंबली मैडम रेहाना लगारी, MP हीर सोहो, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी सूरत सजावली ऐं लेडीज़ वंग समेत पार्टी वर्करनि जी मुलाक़ात। DC सजावल ख़िलाफ़ कुझु वर्करनि ऐं सजावट जे बरसात मुतासिरनि जूं दाहूं बुॾल वार्डन क़ब्रस्तान तोड़े कॉलेज मां बरसाती ऐं गंदे पाणीअ जी नेकाली ऐं खुले आसमान हेठि बेघर बणियल माण्हुनि जे अचे लाइ आयल टेंट ऐं राशन लाइ DC सजावल खां सुवाल पर साहब का मुस्बत या मानाइती मोट ॾियण में नाकाम। मर्दनि औरतनि जो ॿारनि समेत वॾे वाक़े रड़ियूं ऐं गो DC गो ऐं गो DC गो जा नारा गूंजंदा रहिया। डिप्टी कमिश्नर सां मुलाक़ात करण खां पोइ जॾहिं डिप्टी स्पीकर सिंध असेंबली मैडम रेहाना लगारी DC ऑफिस खां ॿाहिरि निकिती त आवाम शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। मैडम रेहाना पारां पेट बुखायल ऐं सहायता खां महरूम माण्हुनि खे आथत ॾिनी वई।